संगवाणी शहर में मीलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरे जोश जज़्बे सां मल्हायो वियो, जिते फ़कीर मौलाना अकरम लाशारी, TMO शफ़क़त हुसैन बिजाराणी, फ़कीर शेर खान कोसो, फ़कीर कायम नंदवाणी, फ़कीर इमदाद अली चाचड़ ऐं ॿियनि जी अॻवानी में जश्न ईद मीलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में शानदार रैली कढी वई आहे, जंहिं जो आगाज़ गुलज़ारी मदीना मस्जिद खां थींदी। ही रैली रिवायत मूजिब माशाअल्लाह होटल खां थींदे मुख़्तलिफ़ चौकनि चौराहनि खां थींदे मीलाद चौक पाकिस्तान होटल ते इख़्तिताम पज़ीर थी। आशिक़ाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जोशो ख़रोश सां रैली में शरीक गाॾियुनि खे ख़ूबसूरत अंदाज़ में सजायो वियो आहे।